ब्रेकिंग न्यूज़ आहे कोटली में। कोटली साइड MC बुलाड़ी में पानी की हथरातू खोट ऐं लाइन वसीले फाल न थियण खिलाफ़ पाकिस्तान नौजवान तहरीक पारां म्यूनसिपल कमेटी बुलाड़ी के ऑफिस साम्हूं एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हयो वियो आहे। इन हवाले से टेलीफोन लाइन ते मौजूद आहे अली मर्दान सोलांगी। जी अली मर्दान, वधीक कड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी अमजद, तव्हांखे ॿुधाईंदो हलां त साइट कोटली म्यूनसिपल बोलाड़ी में पानी हथरादू खोट ऐं लाइननि वसीले फाल न थियण खिलाफ़ पाकिस्तान नौजवान तहरीक पारां म्यूनसिपल कमेटी बोलाड़ी ऑफिस आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। अॻुवाणनि अब्दुल सत्तार लोर, नज़ीर बुलेदी, अली अमन चांडियो, अल्लाह रखियो चांडियो ऐं ॿियनि चयो त काफ़ी टाइम खां वठी पानी लाइ सिकायो वियो आहे, जेको हर जानदार लाइ ज़रूरी आहे। असीं वॾे अरसे खां एहतजाज करे रहिया आहियूं, पर केरु ॿुधण लाइ तयारु न आहे। वधीक चयो त असां मायूस न आहियूं, पानी मिलण ताईं एहतजाजी तहरीक जारी रहंदी। DC जामशोरो, म्यूनसिपल इंतज़ामिया समेत पब्लिक हेल्थ खाते वारनि मिली भगत सां करोड़ें रुपयनि जी करप्शन कई आहे, जंहिंजो ज़िंदा सबूत आहे त अञा ताईं हितां जी कॉलोनियुनि जे रहवासियुनि खे पानी ढुक बि न मिली सघियो आहे। अहिड़ी नाइंसाफ़ी ख़िलाफ़ एहतजाजी सिलसिलो जारी रहंदो जेसीं MC बोलाड़ी में लाइननि ज़रिए पानी बहाल न थींदो। जी, इसीलिए फेयर एंड लवली का नया नाम अब है ग्लो एंड लवली। हर चेहरा करे ग्लो, ग्लो एंड लवली।